अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों जो पंहिंजो भाउ ताहिर कुंदर जीअं त अॼु असां मौजूदु आहियूं तव्हांखे ख़ूबसूरत जॻह नज़र में ईंदी हूंदी काफ़ी दोस्त हीअ सुञाणींदा हूंदा पर न बि त ॿुधायां थो त हीअ जॻह आहे गुल होटल हालाणी। असां हुते वेठा आहियूं, असांजा तमामु बहितरीनु दोस्त ऐं सीनियर आर्टिस्ट मौजूदु आहिनि। लाड़काणे साइड खां असांजो तमामु बहितरीनु डायरेक्टर साईं शरीफ़ शाह कई आयो आहे, उनजूं लख मोहबतूं। ऐं असांजे कंडियारे सिटी शहर जो तमामु बहितरीनु बेस्ट दबंग ऐं सीनियर आर्टिस्ट धणी बख़्श गांगरो मौजूदु आहे। सभ खां पहिरियों तव्हांखे साईं जो दीदार कराईंदासीं। साईं मां तव्हांजे पोयां आहियां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर लॻा पिया आहिनि, दुआऊं तव्हां ॿुधायो? ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे कीअं मज़ो अचे पियो? माशाअल्लाह। मौसम कीअं आहे? तव्हांखे असांजो प्यार मोहबत कीअं लॻो? तमामु ज़बरदस्त। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, हमेशह आबाद कंदो। तव्हां पहिरियां मिलिया हुआसीं पर व्लॉग न ठाहे लॻा, अॼु सोचियो वक़्त जो फ़ाइदो वठी हिकिड़ो व्लॉग ठाहियूं यादगार। महिरबानी तव्हांजी। भले तव्हां कचहरी कंदा आहियूं। धणी बख़्श गांगरो साहब बि मौजूदु आहे। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सही आहे, ख़ैर आहे। दुआऊं तव्हां मिली ॾाढी ख़ुशी थी। तार साहब साईं तव्हां असांजा सीनियर उस्ताद आहियो, त न चओ नौजवान आहियो। असांखे तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, जी तव्हां नौजवान आहियो, पंहिंजो मुकमल टाइम नथा ॾियो सचाई सां। हिनखे टाइम ॾियो। ठगी ऐं कूड़ किथे बि न ॻाल्हायो। न न न कूड़ मां नुक़सानु पई थो, किथे बि कोशिशि कयो, मोहबत कयो। जी ऐं का बि अहिड़ी वीडियो, का बि अहिड़ी लफ़्ज़, को बि अहिड़ा जुमिला जी जी चैनल ते न छॾियो जंहिंमां इंसान खे तकलीफ़ पहुचे ऐं इंसान खे नुक़सानु पहुचे। जी कंहिंखे जो जेको कंहिंजो जो नाजाइज़ फ़ाइदो न वठो, इहो कोशिशि न कयो त असां कंहिंखे ब्लैकमेल करे ठगी करे उहे शयूं चैनल ते रखूं। न, कोशिशि कयो जेकॾहिं तव्हां कहिड़ी का ॻाल्हि अचे थी उनखे दरगुज़र करे छॾियो। जी उहे शयूं वायरल कयो जंहिंमां इंसान खे फ़ाइदो पहुचे। जी को वधि में वधि उहे शयूं वायरल कयो जो इंसान खे फ़ाइदो पहुचे ऐं माण्हू ख़ुशि थियनि। महिरबानी ताहिर साहब। साईं मूंखे हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी आहे जेकी तव्हांखे चवां पियो त माना हिकिड़ो पैगाम ॾिनो, मैसेज ॾिनो। हीअ मूंखे चई करे पर हीअ जेको पब्लिसिटी आहे, जेके व्यूवर्स ॾिसनि था उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो मैसेज आहे, पैगाम आहे हिकिड़ो सिंधवासियुनि जे लाइ, त ईअं न करणु घुरिजे। साईं तमामु सुठो पैगाम ॾिनो ऐं सुठी सम्झाणी ॾिनी। हाणे साईं तव्हां ॿियो हाल वाल ॾियो। तव्हांजा प्रोजेक्ट वग़ैरह माशाल्लाह ॾिसंदा आहियूं ऐं सिंधवासिया बि ॾिसंदा आहिनि। हाणे तव्हांजो को प्रोजेक्ट वग़ैरह अचे पियो न? इंशाअल्लाह क़रीब जेको आहे सो हाणे रिकॉर्डिंग रखण वारा आहियूं। जी जी। इन जे करे अॼु तव्हां दोस्तनि सां सभिनी सां कचहरी बि कईसीं त जीअं हिकिड़ो नओं प्रोजेक्ट कयूं था पिया उनखे कचहरी थी वञे। जी जी। ऐं दोस्तनि सां 5 मिंट गॾिजाणी बि थी वञे। जी जी। उन हिसाब सां तव्हां सां बि मिलिया आया आहियूं। जी। साईं बि असांजी फ़ोन कईसीं, साईं खे महिरबानी, साईं जी अलाह साईं ख़ुशि कंदुसि। जी। जो असांजे खे उहो बि कीअं ईअं ऑफलाइन करे असां सां मिलियो अची ऐं तमामु सुहिणी ऐं सुठी कचहरी थी वई आहे साईं सां बि। जी इंशाअल्लाह बि जेके प्रोजेक्ट कंदासीं या सना थुला जेके बि कयासीं, जी जी इंशाअल्लाह गॾु हूंदासीं ऐं सुहिणे तरीक़े सां गॾिजी हिकिड़ी गॾिजाणी करे सुहिणे तरीक़े सां उनखे कंदासीं। जी जी। तव्हां ॻाल्हायो न कुझु न? इहो साईं असांजो सैयद मुर्शिद, असां त चवंदा आहियूं त हर सैयद असांजो मुर्शिद आहे। जी जी। इन हवाले सां साईं खे असां नंढड़े इलाइक़े खे घुराए मूंखे इज़त बख़्शी आहे। जी जी। जेके साईं रसदार आहे असां कोशिशि कंदासीं साईं सां गॾिजी करे हिकिड़ो जॻह खणूं। जी जी। साईं सां गॾिजी हलंदासीं। साईं जी महिरबानी असांजे अॻियां ते आयो आहे, इहे असांखे घुराए साईं मोहबत ॾिनी आहे। इंशाअल्लाह असां साईं सां गॾु आहियूं। हीउ शहर आहे, ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारे ॾींदासीं, के विसरनि नथा, के विसारे ॾींदासीं। साईं शरीफ़ शाह रोण जी न हुई आहे त असांखे वाह साईं वाह, वाह साईं वाह। ये वॾा हिकिड़ा जुमिला ऐं तमामु बहितरीनु ख़ूबसूरत ॿुधाया। अॼु तव्हांजो नालो छा आहे? काइमदीन। काइमदीन। पाण साईं व्लॉग थो हले पियो। ख़ुशि आहियो? अॼु साईं वारनि सां मिली करे तव्हांखे कीअं लॻो? माशाल्लाह साईं शरीफ़ शाह बि मौजूदु आहे, उस्ताद धणी बख़्श बि मौजूदु आहे। मोहसन है न, साईं धणी बख़्श असांजो उस्ताद आहे। जी जी। साईं बस उस्ताद आहे असांजो, मोहसन आहे। बेशक। ऐं तव्हां वरी असांजा बि उस्ताद आहियो, माशाल्लाह टीचर बि आहियो ऐं सीनियर बि मौजूदु बि हुआ। इंजॉय पिया था कयूं। जी जी। हाणे अॻो पोइ इंजॉय करणी आहे साईं। साईं जो प्रोजेक्ट इंशाल्लाह ठाहियूं कयूं पिया गॾिजी करे। साईं बि गॾु आहे। मां चयो साईं जे नाले तव्हां बि घुरायो आहे, वधीक साईं तव्हांखे ॿुधाईंदो। हीअ मां आहियां दोस्तो, हिकिड़ो व्लॉग ठाहियो मुंहिंजो, तव्हांखे एड कयूं। ईअं माना नाइंसाफ़ी आहे दोस्ती में, बाहिरी में, उस्तादी में, शागिर्दी में। ॿियो साईं तव्हां छा चवणु चाहींदा? मौसम कीअं आहे अॼु तव्हांजे हाल? मौसम बिल्कुलु अॼु ॾाढी मज़ो अचे मौसम में। हवा ॾाढी आहे, कल्ह गर्मी घुट हुई। किथे विया किॾां विया अचो?
मां वियोसि बहलाणी अच्छा अच्छा कमु हो थोरो जी उतां वरी तव्हांजी फ़ोन आई त 5 मिंटनि में पहुतो गाॾीअ खे छिकियोसीं अची पहुतासीं तव्हां सही 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 भले साईं आनंद सां तव्हां भले ॻाल्हायो पाण गॾिया पिया आहियो पाण जतो ई ईअं था हा वाह अच्छा अच्छा छा कंदो ई तूं कमु कंदा इहो फिल्म में कमु अच्छा अदाकारी माना तूं बि जी दोस्तो ही बि अदाकार अथव तव्हां हिनखे फिल्मुनि ड्रामनि में ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे ही व्लॉग कीअं लॻी रहियो आहे अगरि तव्हां नवां दोस्त आया आहियो त इंडस टीवी खे वधि खां वधि लाइक कयो फॉलो कयो आलो कयो गर्मी जाम आहे ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ही असां हींअर मीटिंग में मौजूदु आहियूं हालाणी गुल होटल ते इंशाल्लाह वरी कंहिं नए व्लॉग में कंहिं नई जॻह ते कंहिं नए मोड़ ते मिलंदासीं दुआनि में यादि पाकिस्तान ज़िंदाबाद